जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। सिंधु दरिया बचाओ कमेटी के कन्वीनर ऐं सीनियर पार्टी के सदर सैयद ज़ैन शाह मोरो वाक़े में फोत थियल नौजवान इरफान लिगारी ऐं ज़ाहिद लिगारी तरे ते ॻोठ बेजाराणी लिगारी में पहुची संदसि वारसनि सां अलॻि ताज़ियत करे ॾुख जो इज़हार कयो। उन मौक़े ते सैयद ज़ैन शाह साहिबनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया मथां केनाल ठहणु ऐं कारपोरेट फार्मिंग तहत ज़मीन जी वालार हरगिज़ करणु न ॾींदी हिकु धोखे तहत तहरीक जे कमज़ोर करण जी कोशिशि कई पई वञे। हुकुमरान पंहिंजूं हुकूमतूं बचाइण लाइ क़ौमी तहरीक खे कुचलण जी नाकाम कोशिशूं करे रहिया आहिनि। किसान पीपल्स पार्टी पुराणी रविश रही आहे। पुरअमन सियासी कारकुननि मथां दहशतगर्दी या कूड़ा केस करे रहिया आहिनि। जेकॾहिं माण्हुनि खे पुरअमन सियासत न करणु ॾींदा त बाक़ी कहिड़ो रस्तो आहे। शहादतूं थियूं आहिनि, गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, गुमशुदगियूं थियूं आहिनि, कूड़ा केस थिया आहिनि, दहशतगर्दीअ जा लातादाद केस थिया आहिनि ऐं इहो सॼो 2 महीना पहिरीं पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजनि आकान जे आशीर्वाद सां सिंध जी ताक़तवर पुरअमन सियासी जिदोजहद खे पाणी ऐं ज़मीन जे बचाव वारी जिदोजहद खे मुल्क दुश्मन, वफ़ाक़ दुश्मन ऐं दहशतगर्द करे उन जो फ़ैसिलो कयो ऐं उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन ॻड़ी ख़ुदाबख़्श खां वठी मीरपुर ऐं सखर ताईं इहो बदशत ॻाल्हाईंदो रहियो ऐं उन जी बुनियाद ते इहा पॉलिसी आई ऐं उहा सिंध गवर्नमेंट उन ते अमल कयो। अहिड़े क़िस्म जो आउं अॻे बि ॿुधायां पियो त थी चुको आहे। बहरिया में जॾहिं आसिफ़ ज़रदारी एंड कंपनी ज़मीनूं लखा एकड़ खपायूं त साईं जलाल महमूद शाह ऐं ॿियनि क़ौमी अॻुवाणनि उनजे ख़िलाफ़ु पुरअमन एहतिजाज कयो। तॾहिं बि पीपल्स पार्टी वारनि पंहिंजनि एजेंटनि जे मार्फत उते गेट खे बाहियूं ॾियारे ऐं 32 दहशतगर्दी जा केस कया। सो इहा पुराणी ॻाल्हि न आहे, इहा पुराणो हिननि जी आदत आहे ऐं हीउ जेको आवाज़ु आहे पुरअमन जिदोजहद जो या एहतिजाज जेको पंहिंजे पाणी जे एहतिजाज जो उन ते ही रियासती दहशतगर्दीअ जो ही मिसाल आहे जेको मोरेम थियो। हाणे वरी मजमूई तौर ते इन खे बदतर मिसाल ठाहे ऐं सिंध में ख़ौफ़ पैदा करणु था चाहिनि, पर इनशाला ईअं न थींदो। असां कोशिशि करियूं पिया, असां माइटनि सां बि मिलिया आहियूं। हिननि वटि ख़ौफ़ जी अलामत विधी आहे त लातादाद दहशतगर्द कोर्ट में केस ऐं नवां ॿिया जेके हितां जा मक़ामी आहिनि उन्हनि खे फासाइण जी कोशिशि पिया कनि। जेको हिननि ॻोठनि मां निकिरे थो उन्हनि जा दुकान ॾाया आहिनि, उन्हनि जा घर पिया ॾाहीनि ऐं इहो कंहिंसां थींदो आहे? वतन दोस्त माण्हुनि सां थींदो आहे या कंहिं धाड़ेलनि सां थींदो आहे? त इहे पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा चोर ऐं धारिया दलाल जिन सिंध विकिणी ॾिनी आहे ऐं उन जे एवज़ हिननि खे इहा हुकूमत मिली आहे, मिलंदी अचे थी चोथों दफ़ो ऐं उन्हनि खे इहो करप्शन जो बि लाइसेंस मिलियल आहे ऐं क़ौमी तहरीक खे कुचलण जो बि लाइसेंस मिलियल आहे। सो इन जे एवज़ ही थिए पियो। असीं इनशाला हिननि ते जेका ख़ौफ़ जी अलामत आहे उनखे पुरअमन सियासी जिदोजहद जे ज़रिए ख़तमु करण जी कोशिशि कंदासूं। असां सिंध पार्टी 2 हफ़्ता पहिरीं अॻे हिते मोरे में एहतिजाज करे वई आहे, उन ते बि 100 ताईं लॻायूं। सो उन करे अहिड़े क़िस्म जूं जेके हरकतूं था कनि असां सम्झूं पिया त जेकर पुरअमन सियासत न करणु ॾींदा त पोइ कहिड़ो रस्तो आहे। उन करे पुरअमन सियासी जिदोजहद जारी रहंदी। इन जे लाइ मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि सां हिते आयूं बि आहिनि, उन्हनि सां बि सलाह मसलत करे ऐं अवामी आवाज़ बि उथारींदासूं ऐं यकीनन 6वीं आइनी तरमीम जेका आसिफ़ ज़रदारी जे पुटु बिलावल ज़रदारीअ कोर्टुनि खे तबाह करे छॾियो। 6वीं आइनी तरमीम जे ज़रिए जुडिशल मार्शल हणाए छॾी आहे। उनजे कोर्टूं ग़ैर फ़ाल ऐं इंसाफ़ जे बजाए कैंगरू कोर्ट्स थी वियूं आहिनि ऐं उन्हनि जे फ़ैसिला हुकूमती पसंदुनि ते था थियनि। उन करे इहा ॾुखियाई ज़रूरु आहे, पर आउं सम्झां पियो त सिंध जे माण्हू जीअं पाणीअ जे मामले ते पहिरियों उभार ॾिनो, इनशाला
उहो जज़्बो पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। ख़ौफ़ खे टोड़णो आहे, इनशाला ख़ौफ़ टुटी वेंदो। ऐं असीं हिते ॻोठाणनि खे बि था चऊं दोस्तनि खे त हिननि जे ख़ौफ़ में न अचो। ॿियो हिननि दलालनि जा हिते एजेंट फिरंदा हूंदा, उहे तव्हांखे अञा वधीक ख़ौफ़ ॾियारींदा, उन में न अचो। कुझु महीननि में ॾिसिजो त ही भले हुकूमती ताक़त हुजनि पर शिकस्त हिननि जो मुक़दर आहे। छो सिंध जा लखे माण्हू हिननि खे पंहिंजो क़ौमी शहीद करार ॾेई चुका। जीअं पंहिंजे धरतीअ खे जे नदीअ खे पंहिंजो करार ॾिनो अथनि, तीअं पंहिंजा शहीद बि करार ॾिनो अथनि। उन करे असां ज़ाहिद हुजे या इरफ़ान हुजे, उनखे जॾहिं क़ौमी शहीद आहिनि त असीं उन्हनि जे वारिसनि खे बि चवंदासूं त तव्हां उन्हनि जे शहीदनि जा वारिस आहियो। उन करे बुर्दबार थियो, हिमत करियो ऐं रियासती ख़ौफ़ ऐं हुकुमराननि जे दॿाउ में न अचो। इते सरेंडर न करियो। इनशाला सिंध जो माण्हू तव्हां सां गॾु बि ऐं फातह तव्हां थींदो। इनशाला सिंध नाट पार्टी पंहिंजे वसार भरपूर कोशिशि कंदी। सर जे वसम जेका हूंदी पुरम जिदोजहद करणु, सिंध नाट पार्टी उन में पहिरीं पेशरफ़्त कई ऐं उन जे एवज़ केस बि थिया पर उनखे ख़ौफ़ में न आई। इहो मामिलो हैदराबाद कराची ताईं खणी वई आहे एहतजाजनि जे ज़रिए। ऐं असांजे जेके लॉयर्स फोरम जा जेके दोस्त आहिनि उन सां सलाह मसलियत करियूं था। इनशाला कानूनी ऐं पुरम जिदोजहद जो रस्तो जेको असांजे वस मां उन जी भरपूर कोशिशि कंदासूं वसार। ऐं उमेद अथऊं त जेकॾहिं मक़ामी ॻोठाणनि हिमत कई त इनशाला ही तव्हांखे जेको महीने खां दॿाउ विझो वेठा आहिनि इन खे बि टोड़े वठंदासूं। पंहिंजो कमु आहे कोशिशि करणु ऐं यकीनन अल्लाह साईं मदद कंदो। छो त ही शहीद आहिनि हिकु, ॿियो हू ज़ालिम आहिनि, टियों वतन फ़रोश आहिनि। वतन फ़रोश सिंध जे वतन दोस्त माण्हुनि खे ख़ौफ़ में विझी ऐं सिंध विकिणण था चाहिनि। हाणे इहो चैलेंज आहे। इनशाला इहो चैलेंज असां क़बूलु कयो आहे त सिंध खे जो दिफ़ा कंदासूं ऐं अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया हू कनि था इन ख़ौफ़ खे पुरम जिदो जे ज़रिए टोड़ींदासीं। जॾहिं उन तहरीक खे ऐं मुख़ालिफ़नि खे चिबाटणो आहे त मुर्तज़ा ख़ान ऐं हिननि खे त मुंहिंजे ख़्याल में खामखा जो उड़ायो अथनि। ऐं पर असां क़ौमी तहरीक जे पाणीअ लाइ एहतजाज, ज़मीनुनि लाइ एहतजाज कंदा बि रहूं था ऐं त आख़िरी ॾींहंनि में बि ॿधी उन्हनि ज़मीनुनि तां एहतजाज कंदो पोइ हज ते वियोसि। उन करे असां पंहिंजी जिदोजहद मुसलसल रखंदासूं। हू त कोशिशि कनि पिया ख़ौफ़ पैदा करण जी ऐं उहो इन्हनि वटि इहो ई आहे केसनि वारो। हाणे केसनि वारे लाइ थोरो सबुरु कंदा त इनशाला टुटी वेंदो। ॾिसो ऐं उहो वकीलनि सां सलाह करे पोइ को जवाबु ॾेई सघां थो। ऐं उन मां छो त ग़लति जेको ऑर्डर पास कयो हुजे, जज कयो हुजे या ग़लति रिपोर्ट पुलिस करे, उन में का न का चोर पंहिंजी निशानी छॾींदो ऐं पाण खे इंसाफ़ जो रस्तो मिलंदो। त सिंध असेंबलीअ जा मेंबर, क़ौमी असेंबली जा मेंबर उहे तव्हांजा मारा आहिनि। पहिरीं त ॾिसबो न त तव्हांजो मारो केरु आहे। तव्हांजो मारो सूबाई असेंबलीअ जो, क़ौमी असेंबलीअ जो, सिंध जो मेंबर, उहो मारो आहे तव्हांजो। उहो तव्हां ते ज़ुल्म थिए पियो ऐं हू बीठो सहे ॾिसे। न सिर्फ़ु एतिरो पर कातिलनि जे तरफ़ां असेंबलियूं करारदातूं थियूं पास कनि सिंध असेंबलीअ मां। उन करे इहा आहे सिंध वतन सां या इहा पंहिंजी बदनसीबी सम्झो जो सिंध ते ही धारी दलाल पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकुमरानी। इन खां वधीक को ॿियो मामिलो न आहे। माण्हू इन्हनि मां जान छॾाईंदो त सिंध बचंदी ऐं ही दलालनि जी जेका दॿा जे ज़रिए सियासत था कनि या हिननि 55 सालनि खां कंदा आहिनि, नई न आहे पीपलनि जी। उन करे इन खे साईं GM सैद जी गिरफ़्तारी खां वठी अॼु जे शहादतुनि ताईं ऐं गिरफ़्तारियुनि ताईं इहो सॼो सरगो सिलसिलो आहे। इन खे अॻे बि टोड़ियो आहे ऐं क़ौमी कारकुन इनशाला पंहिंजी जिदोजहद सां टोड़ींदा। ज़ेन शाह चयो त सिंध जे माण्हुनि खे हिननि ज़ालिम हुकुमराननि मां जान छॾाइणी पवंदी, जंहिं लाइ समूरनि खे गॾिणो पवंदो। उन मौक़े ते जाम असलम कोरे जो, मोहम्मद यासीन सुमरो ऐं ॿिया पिणु संदसि गॾु मौजूदु हुआ।